असांजे बिल्डिंग में न 48 घर आहिनि ऐं 24 कुत्ता। पासे जो दर खुलंदो असां ईअं ई ॾकी न माण्हू निकिरंदो कुत्तो निकिरंदो। अच्छा, इंसान जो ख़र्चा 15,000 महीनो ऐं कुत्ते जो ख़र्चा 25,000 महीनो, पोइ बि माण्हू कुत्तो रखण था पसंदि कनि। छो? रिटर्न में जवाब थोड़ी ॾियण वारो आहे इहो, ॾींदो बि त असांखे कहिड़ो सम्झ में अचण वारो आहे। ॾे गार ॾे, अरे गार ॾे, गार ॾे न यार। मां नोट कयो आहे कुत्तो पालण माण्हू न सेंसिटिव जाम हूंदा आहिनि, लाइक उन्हनि खे बुरो जल्दी लॻंदो आहे। मां हेठि बिल्डिंग हेठां बीठो हुउमि, हिकु आंटी जो कुत्तो भॼंदे भॼंदे मुंहिंजे पेरनि में अची वियो। चयो आंटी कुत्ते जे पासे कयोसि। मुंहिंजे कुत्ते खे कुत्तो न चओ, मुंहिंजे कुत्ते जो नालो ब्राउनी आहे। हुन ॾींहं खां पोइ मां रस्ते कुत्ते खे हट करण खां पहिरियों बि हुन खां नालो पुछंदो आहियां, पुट तुंहिंजो नालो छा आहे? मोंटी हट। ऐं नाला बि अहिड़ा अहिड़ा था रखनि न, लाइक तव्हां कंफ्यूज थी वेंदव कि साम्हूं केरु अचण वारो आहे। हिकु आंटी कार मां लथी चिल्लाइण चालू थी, बाबू बाबू बाबू। मां चयो कार मां हुनजो घोटु निकिरण वारो आहे, कुत्तो निकितो। हे माण्हुनि खे ॾिसी न मां जाम कंफ्यूज थी वियुमि, त मां हिकु ॾींहुं पंहिंजे दोस्त खां पुछियोमांसि कि माण्हू यार कुत्तो छो पालींदा आहिनि? चईं कुत्तो पालण सां न अकेलोपन दूर थी वेंदो आहे। मां चयोमांसि मां मार्केट मां वञी 50,000 जो माल ओधर ते न खणी अचां। ज़िंदगी भर लाइ अकेलोपन दूर थी वेंदो मुंहिंजो। डेली राम राम, गुड मॉर्निंग मैसेज, फेस्टिवलनि ते मिठाई, शादी जो कार्ड अलॻि। कि न यार कुत्तो पालण सां न सेफ्टी हूंदी थी। कोई भी घर जी घंटी वॼाईंदी न कुत्तो भौंकण चालू थी वेंदो। मां चयो फ़ाइदो छा आहे हुनजो? यूज़ त तॾहिं आहे न कुत्तो पहिरियों भौंकण चालू करे, ख़बर त पए केरु अचण वारो आहे। ऐं कहिड़ो चोर असांजे घर में घंटी वॼाए अचण वारो आहे? ऐं अगरि अचण ई वारो आहे त मां घंटी न कुत्ते वारी लॻाए छॾियां कि कोई बि घंटी वॼाए भाऊ 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 भाऊ। चङा माण्हू न पंहिंजो वज़न घटाइण लाइ कुत्तो था पालनि। भाई असांखे पंहिंजो शरीर त हेठि वॉक ते खणी वञणु पुॼंदो न, हिन खे सन्हो कराईंदसि असां। हिन खे त 2 टाइम वॉक खपे। हिन सां गॾु वॉक कंदो केरु? असां। हिन सां गॾु सन्हो थींदो केरु? असां। ऐं के तकड़ में कुत्तो था खणी अचनि त खणी एतिरो था अचनि, साल में ॾूढो थी वञे। हुननि खे ॾिसी पोइ सम्झ में ई नथी अचे कि हे कुत्ते खे था घुमाइनि या कुत्तो हिननि खे थो घुमाए। अरे अरे आराम सां, अरे राइट मिल रहा है। हाणे माण्हू स्ट्रीट डॉग्स खे खाइण चालू कयो आहे, जेकी जाम सुठी ॻाल्हि आहे। लेकिन जॾहिं खां हिन नॉनवेज खाइण चालू कयो आहे न, कुत्तनि जी नज़रुनि में असांजी इज़त रही न आहे। असां रोटी ऐं ब्रेड खणी था वञूं, कुत्ता पाण में आयो थी गरीब, आयो थी गरीब। अॻे माण्हुनि जी किथे बि बेइज़ती थींदी हुई न, माण्हू चवंदा हुआ कि कुत्तो कई कुत्तो कई कुत्तो कई। हाणे उहा लाइन वैलिड ई न आहे। छो? कुत्तो राति जो बटर चिकन थो खाए, तव्हांजो जेके 20 रुपया पा मेया था खाओ। अॼु माण्हुनि खे पंहिंजी औलाद खां वधीक विश्वास पंहिंजे कुत्ते ते आहे। छो? हे थोड़ी उथी करे चवंदो हलो मम्मी प्रॉपर्टी है ऐसा कयो, तव्हांजी नुंहं खे अलॻि फ्लैट खपे यार, जल्दी कयो, अलॻि कयो, असांखे फटाफट कयो। कंहिं माण्हुनि जी नज़र में न कुत्तनि ऐं इंसाननि में कोई फ़र्क़ु कोन अथव, हुननि लाइ ॿई सेम आहिनि। मुंहिंजो हिकु दोस्त आहे, बिल्डिंग हेठां लथो, वॉचमैन खे सॾु कयईं, चई हेॾिया, चई अॼु न मुंहिंजे ॾाॾा जो श्राद्ध हुयो, त महाराज चयो अथई हीअ अधु रोटी कुत्ते खे खाराइणी आहे। उहो साम्हूं कुत्तो वेठो थी, उन मुंहं में विझी आहे। वॉचमैन वापसि आयो, चई कुत्तो नथो खाए। चई हिकु कमु कर, तूं खाई छॾ। वॉचमैन पंहिंजी अकर में, मां श्राद्ध जी रोटी न खाईंदो आहियां। हाणे हितां खां मूंखे टेंशन शुरू थी, शायदि कुत्तो खाए न पियो, वॉचमैन खाईंदो न, हिन जो त ॾाढो हुयो बचियुमि मां। एतिरे में चई कि यार मां कुत्ते न खाराईंदुमि। चयो मां छो यार, महाराज चयो अथई कुत्ते खाराए, त चई न यार मुंहिंजे ॾाॾे कुत्तनि खां नफ़रत हुई। ऐं जंहिंखे ऑलरेडी कुत्तनि मां नफ़रत आहे, हुननि खे रोटी मिलंदी हिन कुत्ते जे ज़रिए। हो हूअं ई न खाइण वारो, मथे ॾाॾे दादा रोटी आई अथव, केरु खणी आयो? हे कुत्तो खणी आयो अथव। है मूंखे न खपे।